नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध में कोरोना वायरस जी ख़तरनाक सूरत हाल सबबि अहम फ़ैसिला साम्हूं अची विया आहिनि। कोरोना वैक्सीन न कराईंदड़ माण्हुनि जूं मोबाइल सिम्स बंदि करण जो सिफ़ारिश कई वई आहे। जिन सरकारी मुलाज़िम कोरोना वैक्सीन नाहे करे हुननि जूं ईंदड़ महीने खां पगारूं रोकण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूमर खां शॉपिंग मॉल्स, मार्केटूं सुबुह जो 6 वॻे खां शाम जो 6 वॻे ताईं खुलियल रहंदियूं। करियाना, बेकरी, फार्मेसी खुलियल रहंदी। शादी हॉल ऐं ॿी तक़रीबन ते पाबंदी हूंदी। दरगाहूं, रेस्टोरेंट्स, इंडोर ऐं आउटडोर सर्विस बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। सरकारी ऐं निजी सेक्टर में 50% अमलो हाज़िर हूंदो। सूमर खां अमल थींदो। सूमर खां दरसगाहूं बंदि करण जो फ़ैसिलो इम्तिहान शेड्यूल मुताबिक़ थींदा। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध में कोरोना वायरस जी ख़तरनाक सूरत हाल सबबि अहम फ़ैसिला साम्हूं अची विया आहिनि। कोरोना वैक्सीन न कराईंदड़ माण्हुनि जूं मोबाइल सिम्स बंदि करण जो सिफ़ारिश कई वई आहे। जिन सरकारी मुलाज़िम कोरोना वैक्सीन नाहे करे हुननि जूं ईंदड़ महीने खां पगारूं रोकण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूमर खां शॉपिंग मॉल्स, मार्केटूं सुबुह जो 6 वॻे खां शाम जो 6 वॻे ताईं खुलियल रहंदियूं। करियाना, बेकरी, फार्मेसी खुलियल रहंदी। शादी हॉल ऐं ॿी तक़रीबन ते पाबंदी हूंदी। दरगाहूं, रेस्टोरेंट्स, इंडोर ऐं आउटडोर सर्विस बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। सरकारी ऐं निजी सेक्टर में 50% अमलो हाज़िर हूंदो। सूमर खां अमल थींदो। सूमर खां दरसगाहूं बंदि करण जो फ़ैसिलो इम्तिहान शेड्यूल मुताबिक़ थींदा।